नाज़रीन, गवर्नर सिंध कामरान टिसोरी सिंध अंदर गिरफ़्तारियुनि जो इशारो ॾेई छॾियो आहे। गवर्नर सिंध चयो आहे त करप्शन कंदड़नि ख़िलाफ़ क्रैक डाउन थींदो। ईंदड़ कुझु ॾींहं में गिरफ़्तारियूं थींदे नज़र ईंदियूं जेसिताईं हिन मनसुब ते आहियां माफ़िया सो हिसो न थींदसि। वापारियुनि सां गॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे गवर्नर सिंध कामरान टिसोरी चयो आहे त कराची में बिजली 2 कलाक हले थी ऐं बिल 50,000 खां मथे अचे थो। कंहिं इलेक्ट्रिक कबलो दुरुस्त न कयो त सख़्त एक्शन थींदो। निगरान वज़ीर आज़म वापारी बिरादरी जा मसला ॿुधा। निगरान वज़ीर आज़म शहर में स्ट्रीट क्राइम जो सख़्त नोटिस ॾिनो आहे। गवर्नर सिंध वधीक चयो आहे त सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल जी मज़म्मत करियां थो। IG सिंध जान मोहम्मद महर जा कातिल जल्द गिरफ़्तार करे हफ़्ते में कातिल गिरफ़्तार न कंदड़ पुलिस एहलकारनि खे मुअत्तल कयो वेंदो। नाज़रीन, एक भेरो ॿीहर तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। गवर्नर सिंध कामरान टिसोरी सिंध अंदर गिरफ़्तारियुनि जो इशारो ॾेई छॾियो आहे। गवर्नर सिंध चयो आहे त करप्शन कंदड़नि ख़िलाफ़ क्रैक डाउन थींदो। ईंदड़ कुझु ॾींहं में गिरफ़्तारियूं थींदे नज़र ईंदियूं जेसिताईं हिन मनसुब ते आहियां माफ़िया सो हिसो न थींदसि। वापारियुनि सां गॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे गवर्नर सिंध कामरान टिसोरी चयो आहे त कराची में बिजली 2 कलाक हले थी ऐं बिल 50,000 खां मथे अचे थो। कंहिं इलेक्ट्रिक कबलो दुरुस्त न कयो त सख़्त एक्शन थींदो। निगरान वज़ीर आज़म वापारी बिरादरी जा मसला ॿुधा। निगरान वज़ीर आज़म शहर में स्ट्रीट क्राइम जो सख़्त नोटिस वरितो आहे। गवर्नर सिंध वधीक चयो आहे त सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल जी मज़म्मत करियां थो। IG सिंध जान मोहम्मद महर जा कातिल जल्द गिरफ़्तार करे हफ़्ते में कातिल गिरफ़्तार न कंदड़ पुलिस एहलकारनि खे मुअत्तल कयो वेंदो।